नमाज कायम करण छाखे चइबो आ? नमाज कायम करण जो मतलब इहो आ नमाज के तमाम शराइत सां वक्त जी पाबंदी सां हमेशा अदा करण। नमाज के तमाम शराइत सां वक्त जी पाबंदी सां इखलास नीयत सां हमेशा अदा करण। नमाज जा शराइत छा? मुंहिंजो जिस्म पाक, मुंहिंजा कपड़ा पाक, मां जंहिं जगह ते नमाज बीही पढ़ां थो उहा जगह पाक, मुंहिंजो रुख बैतुल्लाह ॾे, नमाज जो वक़्त भी हुजे। असां जॾहिं कंहिं सरदार जे हुकुम ते काॾहें वञूं था, कंहिं वॾेरे जो हुकुम अचे त सभ खां पहिरियां पंहिंजे वजूद ॾे तकियूं था। मूंखे सरदार ॾे वञिणो आहे, कपिड़ा भला आहिनि या न, टोपी सही आहे या न, जुती भली आहे या न। ऐं जॾहिं नमाज ते अचूं था न असांखे कपिड़ा यादि न टोपी यादि। मस्जिद में दाख़िल थियण खां बाद ॾिसूं था का प्लास्टिक वारी पुराणी टोपी पई आहे, पोइ उहा मथे ते रखी नमाज पढ़। हेॾे अल्लाह जो सॾा, अल्लाह जे साम्हूं बीहणो आहे। नबी साईं फरमायो नमाज अहिड़े अंदाज़ सां पढ़ो ॼण त तव्हां अल्लाह खे ॾिसो था। इन कैफ़ियत सां पढ़ो त मां अल्लाह खे ॾिसां थो, या कम अज़ कम इन कैफ़ियत सां पढ़ो त अल्लाह मूंखे ॾिसे थो। माण्हू हिकिड़े सरदार जे साम्हूं बीहण जे लाइ एॾो तयारु थिए थो त मुंहिंजे कपिड़नि जे करे सरदार नाराज़ न थिए त कहिड़ा कपिड़ा पाया आहियो आहे, कहिड़ी टोपी पाया आहियो आहे। त अल्लाह जे साम्हूं बीहूं ऐं असांजा कपिड़ा ख़राब, टोपी ख़राब। अहिड़ी टोपी प्लास्टिक वारी पुराणी बदबूदार टोपी जेकी कॾहिं बि इंसान कंहिं सुठी मजलिस में वञण जे लाइ न पाईंदो। तव्हां ज़िंदगी में कॾहिं ॾिठो आहे को शादी में माण्हू अचे ऐं उन जे मथे ते इहा साई टोपी हुजे? दुनिया जी हिकिड़ी शादी आहे, कहिड़ी हैसियत उनजी, या कंहिं दावत ते, कंहिं वलीमे ते, कंहिं मजलिस ते, कंहिं जलसे में को प्लास्टिक वारी इहा टोपी पाए वेंदो आहे? पोइ अल्लाह जे साम्हूं असां अहिड़ी हिकिड़ी टोपी पायूं जेकी असां दुनिया जी कंहिं मजलिस में पाइण पसंदि नथा कयूं, त असां अल्लाह जी इबादत खे छा हैसियत ॾिनीसीं? त अज़ान जो वक़्त ते पंहिंजे वजूद ते ॾिसणो आहे, मुंहिंजा कपिड़ा पाक आहिनि या न आहिनि, मुंहिंजो जिस्म पाक आहे या न आहे, मुंहिंजे मथे ते टोपी आहे या न आहे। इहे नमाज जा शराइत ॾिसी करे पोइ अल्लाह जे घर जी तरफ़ वक़्त जी पाबंदी सां अचणो आहे ऐं हमेशा पढ़णो आहे। इन खे चइबो आहे इक़ामत सलाह। ऐं जॾहिं नमाज शुरू कयूं दुनिया जा तमाम ख़यालात ख़त्म करे हिकिड़ो अल्लाह जो ख़्याल दिलि में रखणो आहे। सहाबा जूं अहिड़ियूं नमाज़ूं हुयूं। असांजी नमाज अल्लाह जे ख़्याल खां अलावा समूरा ख़्याल दिलि में हूंदा आहिनि। ज़मीन जा ख़्याल, दुकान जा ख़्याल, ढोर ढगी जा ख़्याल, कारोबार जा ख़्याल, मामलात जा ख़्याल, बस अल्लाह जो ख़्याल सिर्फ़ सलाम जे टाइम ईंदो आहे। ख़बर लॻंदी आहे त मां नमाज़ में आहियां। जॾहिं सलाम फेरणो हूंदो आहे उन वक़्तु ख़्यालु ईंदो आहे त मां नमाज़ में हुयुसि। इहा असांजी नमाज़ आहे।